अच्छा हिते असां उन शाइरी खे ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़नि में हाशिम बेबी असांखे ॿुधायो असांजा खोड़ सारा अहिड़ा ख़ूबसूरत सिंगर आहिनि, ख़ूबसूरत राइटर आहिनि जेके ख़ूबसूरत लफ़्ज़नि में ट्रांसलेट करे बि असां ताईं उहे शाइरियूं पहुचाइनि था। किथे किथे माण्हुनि जो ईअं चवणु आहे त किथे किथे उन्हनि लफ़्ज़नि जो मिसयूज़ या उन्हनि जो बिगाड़ बि मुआशिरे में थी रहियो आहे। तव्हांजी नज़र खां गुज़रियो आहे? ॾिसो न, तर्जुमे में हिकिड़ी ॻाल्हि आहे त तर्जुमे में उहा असली शइ नथी अची सघे। असली जेका शाइरी उनजो रूह जेको आहे तव्हां चाहियो त हाणे हिन जो ई असीं जेकॾहिं तर्जुमो वेही करियूं त उहो ओतिरो कोन थी सघंदो। बाक़ी हाणे इहो आहे त बिगाड़ जो जेको लफ़्ज़ आहे इन ते वरी कॾहिं डिस्कशन कजे त पाण ॻाल्हाए सघूं था त असां वटि अख़बारूं ऐं चैनल्स जेकॾहिं थोरो ॿोलीअ खे सुधारीनि त छाकाणि माण्हू जेको ॾिसनि था न पोइ ॿार बि उहो ई सिखनि था। पर बहरहाल इहो थी वेंदो बहितर, मां सम्झां थो बहितर थी वेंदो। अच्छा हिकु त तव्हां ॿोली जी हिकु ॻाल्हि तव्हां कई, पर मूं काफ़ियुनि जॻहियुनि ते माण्हुनि जो इहो चवणु आहे, काफ़ियुनि जॻहियुनि ते माण्हुनि जो इहो ॻाल्हाइणु आहे त असांजी स्पेसिफिकली उहा शाइरी जेका हिकु अज़ीम शाइरी आहे, क़दीम शाइरी आहे, क़दीम सिंधी ॿोली जा लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे नई शाइरी में तब्दील करे उनजो हिकु ॿियो रंग साम्हूं अची रहियो आहे जेको माण्हुनि जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त आहे। तव्हां इन जे बारे में छा चवंदो? ॾिसो न, मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां। हाणे इन में पहिरीं ॻाल्हि त वॾा मसइला आहिनि। असां वटि स्कूलनि में केतिरनि हाणे जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि तिन में अञा हाणे सिंधी शुरू कई अथनि। असांजा ॿार जेके आहिनि से घरनि में सिंधी ॻाल्हाइनि था, पर जिन्हनि प्राइवेट स्कूल्स में वञनि था त उते उन्हनि खे सिंधी कोन थी पढ़ाई वञे। पर सिंध में लाज़मी कई वई आहे। पर छाकाणि त सरकारी स्कूलनि में ऐं प्राइवेट स्कूलनि में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हां ॾिसो टीचर खे जेको सुठो पघार मिले थो उहो सरकारी स्कूल ॾिए थो, न के प्राइवेट स्कूल्स। हाणे इहो असांजे हुकूमतुनि जो, छाकाणि मां वफ़ाक़ी वज़ीर तइलीम रहियो आहियां त मूं वटि इहा ई रिक्वेस्ट कई, बाबा ख़ुदा जे वास्ते सरकारी स्कूलनि जी मालिकी करियो। सरकारी स्कूलनि जूं बिल्डिंगूं, सरकारी स्कूल उस्तादनि जो जेको मयार ॾिसो उहो ॿियनि हंधनि ते न आहे, ऐं उहो प्राइवेट स्कूल जो मुखालिफ़ कोन आहियां, भले उहे बि कनि, पर अहिड़ा स्कूल ठाहे उनखे मालिकी करियो जो माण्हू पंहिंजा ॿार जेके आहिनि से खणी अचनि सरकारी स्कूलनि में। मूंखे यादि आहे इस्लामाबाद में हिकिड़ो मसइलो थी पियो, मार्क्स जो मसइलो, मार्कूं घटि आहिनि त ब्रिटिश वारनि चयो त बाबा असीं मार्कूं कीअं ॾींदासीं। त मूं माइटनि खे सॾियो त मूं हुनखे चयो त पोइ तव्हां त चयूं भला किथे पढ़ायूं ॿारनि खे, तव्हां स्कूलनि खे बहितर करियो। सरकारी स्कूलनि खे मूं हुन सां वाइदो कयो त इस्लामाबाद जे स्कूलनि खे आउं अहिड़ो बहितर कंदुसि जो तव्हां ॾिसंदो हाणे हींअर 6 महीननि में मूं घटि में घटि इस्लामाबाद जा 50 स्कूल अहिड़ा आइडियल ठाहे करे। मक़सदु आहे त माण्हू ॾियनि था वीचारा, तव्हां हुन खां पैसा न वठो, बाबा हीअ सहूलियत असांखे ठाहे ॾियो, हीअ कंप्यूटर वठी ॾियो, हीअ वॉशरूम असांखे ठाराए ॾियो, अहिड़ी तरह थी सघनि था। जेकॾहिं त इदारो कमु नथो करे, हाणे असां वटि इस्लामाबाद में 27 डिपार्टमेंट्स हुआ रुगो एजुकेशन में, ठीकु आहे न, वरी जॾहिं सूबनि में अचो हर कंहिंजा 26-25, पोइ डिपार्टमेंट्स जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकर तव्हां सरकारी स्कूल नथा हलाए सघो, NGOs को ॾियो थिया त पोइ बहितर तव्हां पंहिंजे घर वेही रहो। पोइ कहिड़ी ज़रूरत आहे? इहा ई ॻाल्हि हुई त तव्हां महसूसु कई त असांजो ॿारु जेको सिंधी पढ़े थो उहो ओतिरो सिंधी किताब नथो पढ़ी सघे, सिंधी किताब घटि था हलनि। पर जेके इदारनि खे सरकारी ग्रांटूं मिलनि थियूं, 15-15 करोड़ मिलनि था, उन्हनि जो कमु आहे किताब छपाइणु। इहो उनजो कमु न आहे त किताब हले थो या नथो हले। जेकॾहिं किताब सुठा छपजंदा त ॾिसो न, किताब त अचणु खपनि न। भले किताब लाइब्रेरी में अचनि, लाइब्रेरी में तव्हां रखायो, माण्हू पढ़ंदा आहिस्ते आहिस्ते, पर उनजो इहो मक़सदु त कोन्हे। पर अस्पतालूं, बीमारियूं जेके आहिनि से त हमेशह आहिनि, अस्पतालूं सदाई रहंदियूं। त पब्लिशिंग इदारा जेके सरकारी ग्रांटुनि ते हलनि था तंहिंजो कमु आहे त इहे पुराणा जेके सिंधी असांजा किताब आहिनि उन्हनि खे असली सूरत में आणिजे, ऐं प्लस हीअ जेका जदीद शाइरी थिए पई सवलनि लफ़्ज़नि में उन्हनि खे छपराइजे त बहितर रहंदो। अच्छा हिकु ॻाल्हि हिते मां असां किताबनि जी त ॻाल्हि कई, पर ख़बर न आहे छो ऑब्वियसली तव्हां जॾहिं बुक जी ॻाल्हि कयो था त किताब हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो तव्हां ऑल्टरनेट नथा ॻोल्हे सघो, उनजी फील पंहिंजी आहे। पर अॼोको जेको ॿारु आहे उहो किताब खां वधीक डिजिटल स्क्रीन सां जुड़ियल आहे। उहो अॼोको ॿारु किताब खां वधीक डिजिटल स्क्रीन खे पसंदि करे थो। असांजे वॾनि स्कूलनि या प्राइवेट स्कूलनि जो जेको हिकु सेक्टर आहे उन्हनि त आहिस्ता आहिस्ता चवणु उन्हनि जो इहो आहे त असां डिजिटलाइज़ थियूं पिया, असां किताबनि खां वधीक असां डिजिटल टैब खे असां वैल्यू ॾियूं था। छा तव्हांखे लॻे थो त हिन वक़्तु पाकिस्तान जी एजुकेशन ॾिसी, पाकिस्तान जो सिस्टम ॾिसी असां कॾहिं ईअं कंप्लीटली डिजिटलाइज़ थींदासीं त असांजो ॿारु सिर्फ़ु फिंगर सां उहो जेको पेपर आहे उहो टर्न करे रहियो हूंदो? ॾिसो न, तव्हांजो तमामु हिकिड़ो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे, पर मां इन करे घणो ॻाल्हायां पियो हिन मसइले ते। मां वफ़ाक़ी वज़ीर तइलीम जी हैसियत में केतिरनि मसइलनि खे हाणे लर्निंग जो हिकिड़ो मूं सिस्टम शुरू कयो। असां हिकिड़ो 3 ॾींहंनि जो किताब मेला कयो, उते इहो लर्निंग जो ॿारु जेको आहे
पढ़ी कोन थो सघे, तव्हांखे ख़बर आहे। जेको पंहिंजो ई किताबु आहे, जेको हुनखे भरी किताब जी मिले त उनखे हू मुंहिंजे ख़्याल में सॼे साल में 50 पेज बि कोन थो पढ़ी सघे। टीचर जेका आहे, मूं उते उहो ई वर्कशॉप कराया त आख़िर टीचर ऐं शागिर्द जे विच में ख़लीज छो आहे। जी ॾिसो न, हैदराबाद में हिकिड़ी छोकिरी वॾे स्कूल जी छित ते चढ़ी आहे, टिप ख़ुदकशी की, ओके, उहो वरी माण्हू फोटू पिया कढनि। त मूं इहो चयो त भला उन टीचर जो कमु त न हो, उनजो कमु हो त हिकिड़ो मुंहिंजे क्लास जी छोकिरी में हीअ तब्दीली छो पई अचे, आइस आहे, केतिरा नशा आहिनि। मूं उन्हनि ते सेमिनार कराया, वर्कशॉप कराया त बाबा इहे असांजा जेके सरकारी स्कूलनि में इहा बीमारी कान्हे, इहा आहे प्राइवेट स्कूलनि में। सरकारी स्कूल में ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा आहिनि। प्राइम मिनिस्टर सेक्रेटरीट जो जेको स्कूल आहे उन में खणी 6000 ॿार हुजनि, पर ग़रीबनि जा ॿार आहिनि।